अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन रहमतिल लिल आलमीन ख़ातमिन नबिय्यीन। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला व सल्लम व बारक अलैहि व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व खुलफाइहि व उलमाइ मिल्लतिहि व औलियाए उम्मतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ों अल्लाह करीम जल्ल जलालहू के लायक है जैं अज असांखे ॻोठ अब्दुल रहीम जो खूह में पंहिंजे सुहिणे महबूब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे
मीलाद पाक जी बाबरकत ऐं पुररहमत महफ़िल नसीब फरमाई है। अल्लाह जल्ल जलालहू असां सभिनी जी हाज़री क़बूल फरमाए। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में असांजी दुनिया भी भली फरमाए त असांजी आख़िरत भी भली फरमाए। ही बाबरकत महफ़िल है, इनमें असांजी इस बाबरकत महफ़िल जे लाइ ऐं हिन महफ़िल जी सरपरस्ती सदारत उन्हीं सां मुहब्बत करण वारा, उन्हीं सां प्यार करण वारा, उन्हीं जो दसियल ज़िक्र करण वारा ऐं उन्हनि जी दसियल हिदायत ते अमल करण वारा फ़ुक़रा उते भी मौजूद आहिनि पूरे इलाइक़े जे अंदर, बल्कि संगत फैज़ सिंध या पाकिस्तान न बल्कि ॿाहिरनि मुल्कनि ताईं तमामु वधीक जो आवाज़ ॿाहिरि वञे, माण्हू वञी ॿुधनि। असांजे लाइ, असांजे न्याणियुनि जे लाइ, अमड़ियुनि जे लाइ, भेणनि जे लाइ अम्मा पाक दामन सलामुल्लाह अलैहा जी सीरत काफ़ी आहे। सुभान अल्लाह। उन्हनि जे पर्दे खे ॾिसनि जेका जन्नत जे औरतनि जी सरदार आहे, सभिनी जन्नत जे औरतनि जी सरदार आहे। तू मिलाद मल्हाइण वारो आही, तू मिलाद मल्हाइण वारी आही, तू मिलाद पढ़ी पीठी मुंहिंजी जीजन भेण माउ, तू भली मिलाद पढ़, पर तुंहिंजी जेका सरदार आहे अम्मा पाक दामन सलामुल्लाह अलैहा, उन जो सख्ती सां हुक्म आहे पर्दे जो। पंहिंजे सरदार जो ख्याल कर, उन जो नंग रख, पर्दो पंहिंजो संभाल जाए, मुंह उघाड़ो न कजाए, बाह उघाड़ी न कजाए, पंहिंजा वार उघाड़ा न कजाए। मुंहिंजा दोस्तो पंहिंजे न्याणियुनि खे अमड़ियुनि खे पर्दे जो हुक्म कयो ऐं जॾहिं नातू पढ़ो त पोइ लाउड स्पीकर इस्तेमाल न कयो, इएं ई वेही पढ़ो। तव्हांजो पढ़ण, तव्हांजो मिलाद मदीने वारे घोट जे लाइ आहे। तव्हांजे चपन में पढ़ंदो त बि मुस्तफ़ा करीम ॿुधी वठो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेशक। दिलनि में पढ़ंदो त बि साईं ॿुधी वठंदा। तंहिंजे करे मुझो अर्ज़ है मिलाद जो महफ़िल भली सजाए, पर औरतन के खपे, न्याणिन के खपे त पंहिंजे पर्दे जो ख़ुसूसी तरह ख्याल कर। ऐं जॾहिं ॿाहिरां न्याणियूं अचनि तव्हांजे घरनि में मिलाद पढ़ण जे लाइ, पोइ घरनि में तव्हां न वञिजो। तव्हां भी एहतराम कयो उन घर जो, उन न्याणियुनि जो एहतराम कयो। तव्हां घरनि में न वञिजो। जेका चीज खाधे पीते वग़ैरह जी आहे, नगर न्याज जेका शइ घुर्बल आहे, पहिरीं तव्हां उते पूरी करे छॾियो। तव्हां ॿाहिरि रहो ऐं एहतराम कयो मिलाद जो। न्याणियूं अचनि थियूं, भली सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद पढ़ी वञनि। अल्लाह तबारक व तआला असांजे मर्दनि खे, असांजे न्याणियुनि खे मिलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चओ दोस्तो। अचो मूंसां गॾिजी पोइ आवाज़ बुलंद हे प्यारो दुरूद शरीफ़ पढ़ाईंदा हलो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अया हिकिड़ो भेरो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु, बेशक अल्लाह तबारक व तआला एहसान फरमायो आहे। मौला तो कहते एहसान फरमायो, ओ मालिक जल्ल जलालुहु को फरमाए तअलल मुमिनीन, मां मोमिनन जे मथा एहसान फरमायो। ओ मुंहिंजा रब तुंहिंजा कई असांजे मथा एहसान आहिनि, कई तुंहिंजा थोरा ई करम नवाज़ियूं आहिनि, एतिरा तुंहिंजा एहसान आहिनि जो तो ई इरशाद फरमायो, वइन तअद्दू निअमतल्लाहि ला तहसूहा।
जेकर तवा अल्लाह ताला जो नेमतों शुमार कयो त कर शुमार भी न करे सगो एतिरो त अल्लाह ताला जो मेहरबानियूं आहिनि एतिरा उन जा कर्म आहिनि एतिरा उन जा थोरा आहिनि असां पंहिंजे वजूद जे अंदर ॾिसो अल्लाह सुभाणे व तआला असांखे वार ॾिना हथ ॾिना पेर ॾिना नक ॾिनो अखियूं ॾिनियूं ज़ुबान ॾिनी आहे कन ॾिना आहिनि उन माण्हू खां क़दुरु पुछो जंहिंजो कन कटियल हुजे सॼी उमिरि वेचारो परेशान हूंदो आहे एहसास कमतरी जो शिकार बणिजी वेंदो आहे पंहिंजे कन खे पियो कपिड़नि सां लिकाईंदो आहे उन खां पुछो जंहिंजे अखि हिकिड़ी वियल हुजे केतिरे क़दुरु उन खे क़दुरु हूंदो आहे उन माण्हू खां पुछो जंहिंजी बाह कटियल हुजे जंहिंजी टंग कटियल हुजे उन खे केॾो वॾो एहसास थींदो आहे पोइ दुनिया जा सभई खज़ाना ख़र्च करे छॾे त बि वरी अहिड़ो उज़वो ठही तयारु कोन थींदो आहे हिकु हिकु वार क़ीमती आहे हिकिड़ो हिकिड़ो वार अल्लाह ताला जी नेमत आहे जॾहिं माण्हू जा मथे जा वार रुॻो खुसी वञनि केतिरो बेसुरो माण्हू लॻंदो आहे केतिरा माण्हू इन वारनि खे फुटाइण जे लाइ हकीम जे दरवाज़नि ते वेंदा आहिनि डॉक्टरनि वटि वेंदा आहिनि पछाड़ी पंहिंजे मथे में वारनि जो रोको कराईंदा आहिनि लेकिन कुदरती वार अलॻि आहे उन्हनि जो हुस्न पंहिंजो आहे उन्हनि जो जमाल पंहिंजो आहे उहा अल्लाह ताला जी एॾी तज़ीम नेमत आहे जे हिकिड़ो वार बि वञे हलियो त वरी अहिड़ो वार दुनिया जे ख़र्च करण साण बि हासिल कोन थींदो आहे मौला एॾा तुंहिंजा थोरा आहिनि मुंहिंजा रब इहे थोरल मथे थोरा सुभान अल्लाह मुंह ते वार वड़न जा जर मछी थर वारी तिन्हां घणे रा भलायूं भेरा ऐं घणे घणी जस के तेरा मुंहिंजा रब मां केतिरा तुंहिंजा थोरा गणिया केड़ा तुंहिंजा एहसान मां शुमार कयां तुंहिंजा त कई एहसान आहिनि पर ईअं कोन चयो अथई त मां अखि ॾेई करे एहसान कयो माव कन हथ ॾेई करे मूं एहसान कयो माव ही कहिड़ो एहसान कयो अथई जो पाण जताए रहियो आहे त लक़द अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला मोमिनन जे मथां अल्लाह ताला एहसान फरमायो जॾहिं त उन्हनि जे अंदर वॾे शान वारो रसूल मोकिलियाई वॾे शान वारो रसूल मोकिलियाई मौला सभई रसूल शान वारा आहिनि पर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाईंदो आहे तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात जॾहिं कुरान ते ईमान आहे हथ मथे खणी करे सुभान अल्लाह चओ रब्बुल आलमीन फरमाए पियो तिलकर रुसुल इहे रसूल आहिनि जो असां इन्हनि मंझां हिकिड़नि खे ॿियनि जे मथां शरफ़ वारो कयो आहे इन्हनि रसूलनि मां के अहिड़ा बि आहिनि जिन सां अल्लाह डायरेक्ट ॻाल्हायो आहे वरफ़अ बअदहुम दरजात इन 1.25 लख जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो बि आहे जंहिंजा हर ई दर्जा अल्लाह बुलंद करे छॾिया सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद सोहरे जी आमद अहिड़ो बि हिकु महबूब अल्लाह जो आहे अहिड़ो अल्लाह जल जलालू जो हिकिड़ो रसूल बि आहे जंहिंजा रब करीम जल जलालू हर ई दर्जा बुलंद करे छॾिया आहिनि उन जे दर्जे ते को बि नथो पहुची सघे मुंहिंजा दोस्तो एॾा वॾा दर्जा उहे कंहिंजा दर्जा बुलंद आहिनि उहो तुंहिंजो नबी उहो मुंहिंजो नबी उहो नबीअ जो नबी उहो ख़ुदि रब जो बि नबी आहे अल्लाह से मुंहिंजो शान सभिनी खां बुलंद करे छॾियो सभिनी खां आला करे छॾियो
ला नुफर्रिकु बैन अहदिन मिन रुसुलिहि, असा अल्लाह जे रसूलन जे अंदर रिसालत जे हवाले सां को भी फर्क न था कयो। सभई अल्लाह जा रसूल आहिनि, पर उन जे शान जे अंदर अल्लाह ताला पाण फर्क बुधायो आ। हिकड़े खे ॿियनि जे मथां वो शर्फ वारो बनायो आहे। जीअं असां महफ़िल करण जे ॿुधण जे ऐं जमाई जे हवाले सां सभु बराबरि आहियूं, को भी जमाई ते हेठि मथे न आहे, पर शान जे हवाले सां हिकिड़ा उहे आहिनि जेके पोइते पोइते वेठा, या उहे जिन खे अॻियां जाइ ॾिनी वई, या उहे जिन खे स्टेज ते विहारियो वियो, चोथा उहे जिन लाइ ख़ासि गादियूं ठाहियूं वयूं, उन्हनि जे लाइ टूल विहाड़ा वग़ैरह रखिया विया, मतिलबु उन्हनि जो शान सभिनी खां मथे आहे। ॿुधण में ऐं अचण में सभु बराबरि असां आहियूं, उन्हनि जे अंदरि को फ़र्क़ु न आहे, पर शान जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ा दर्जा रखिया आहिनि, कैटेगरियूं रखियूं आहिनि। अल्लाह सॼो फरमाए त मां अहिड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॾिनो अथव, जंहिंजा मूं हर ई दर्जा बुलंद करे छॾिया, यानी टोटल उनजो शान मूं बुलंद करे छॾियो आहे, को बि उनजे शान ते नथो पहुची सघे। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमाए पियो, वरफ़अना लक ज़िक्रक, सुना असां तव्हांजो शान बुलंद करे छॾियो आहे, असां तव्हांजो शान बुलंद करे छॾियो आहे। सभिनी खां मिठे महबूबन करीम जो शान बुलंद आहे। सभई रसूल भरारा बरकत वारा शान वारा, पर मुंहिंजे सोने लाज लतीफ़ सरकार साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि इरशाद फरमायो त मारू मिट मली रजा, जंहिंजी दिलि ठरी भली सुभान अल्लाह चवे। सही फरमान पे तो मारू मित्र मली रजा, सभई मो सरदार, हशर बेल हिसाब में मिड़ई मो महदार, लोयन वारा लख हजार, पर मारू मझन हिकड़ा, नबुआ जो चादरों वेहण वारा त लख हजार आहिनि, पर उन्हनि जे अंदरि जंहिंजो शान बुलंद आहे उहो तुंहिंजो मुंहिंजो नबी आहे। रब करीम फरमाए पियो त मां मोमिननि जे मथां एहसान कयो आहे, जो इहो एॾे वॾे शान वारो रसूल मां मोमिननि खे अता फरमाए छॾियो आहे। जंहिंजी उम्मत में दाख़िल थियण जे लाइ नबी सगोरा दुआऊं पिया घुरनि, या अल्लाह असांखे सुने महबूब जो उम्मती बना, उन्हनि जी उम्मत में असांखे शामिल फरमा। मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला पियो फरमाए, हिकु थोरो त इन हवाले सां कयो मां, जेको मूं सुनो महबूब तव्हांखे ॾिनो आहे, सो उन जो शान सभिनी खां बुलंद ऐं बाला आहे। नारे तकबीर, जोर से नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुझो पीर मुझो पीर, जमात आले सुन्नत, सरकार दी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, सोने जी आमद। बे नंबर ते मालिक मिठो जल्ल जलालु तो इरशाद फरमाए, मुझे को तव्हांखे रसूल ॾिनो आहे वॾे शान वारो, रसूलन मिन अनफुसिहिम, जेको तव्हांजे ई वजूदनि मां आहे, तव्हां मंझाई मां तव्हांखे रसूल ॾिनो आहे। को बहरी क़ौम न आहे, को मलाइकनि मां कोन आयो, को जिन्ननि मां कोन आयो, को हूरनि परनि मां कोन आयो, को जन्नत जे ख़िलमाननि मां कोन आयो, उहो नबी आयो त इंसानी सूरत वठी करे तव्हां वटि आयो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो तव्हांजे मथां थोरो कयो आहे, इहो तव्हांजे मथां मूं एहसान कयो आहे। न त सुहिणे नबी जी सूरत ई निराली आहे, उहो असुल अल्लाह जो नूर आहे। मुंहिंजी सूरत खे केरु सम्झी सघे, मुंहिंजी सूरत खे केरु ॾिसी सघे, कंहिंखे ताक़त आहे, सुहिणे लाल लतीफ़ सरकार से बयान फरमायो आहे। हिकु दफ़ा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त मां तव्हांखे ॿुधायां।
हजरत लाज़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि ने इरशाद फरमायो त देखी दे दीदार रखे यारो कुल सुनाने की सुने जो जेकना सभी दीदार कर कायनात सजी दीदार करे वो सुनानप की कोशिश करे। लतीफ सरकार फरमान पाद देखी दे दीदार रखे यारो कुल सुनाने की मुझो जानिब मझा जी जो माहिरई मुझी पिया वड़ा वड़ा अकलमंद दानव दानश्वर वे आया लेकिन वे भी न समझी सका। खुद महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया पिया लम यअरिफनी हकीकतन गैर रब्बी मुझे रब का सिवा मुझे हकीकत के भी कौन सुना तो उन हकीकत के केर सुनाने सगया। अल्लाह तबारक व तआला फरमाए पियो तमारे नंबर ते एहसान मोमिनन जे मथा कयो वा तो वो वडे शान वारो रसूल मोमिनन वारी सूरत वठी करे दुनिया में तशरीफ फरमा थिया है ना। ये नंबर यतलू अलैहिम आयात मुझो सोनो महबूब मोमिनन ते अल्लाह जी आयतन की तिलावत करे रहियो आहे। अल्लाह जो कुरान मोमिनन के बुधाए रहियो आहे। ये थोड़ो एहसान ना अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए पियो लौ अन्ज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन खश्यतिल्लाह व तिलकल अम्सालु नद्रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। रब करीम जल्ल जलालहु इरशाद फरमाए जेकॾहिं हीउ क़ुरान असां जबल जे मथां नाज़िल कयो अरे महबूब करीम जो मोजज़ो जो यो कुरान अल्लाह ताला रसूलुल्लाह जे क़ल्बे अनवर जे मथा नाज़िल फरमायो ऐं उन्हनि पंहिंजे ज़ुबान मुबारक सां असांखे यो कुरान ॿुधायो बर्दाश्त करे सघे हा पर ही अल्लाह ताला थोरो कयो जो पंहिंजो कलाम मुस्तफ़ा जी ज़ुबान सां असांखे ॿुधायो अथसि। कलाम अल्लाह जो ज़ुबान मदीने वारे घोट जी आहे। रब करीम जल्ल फरक आहे मुस्तगरक ही आलम इन्हीं इसरार में। या दोस्तों अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए पियो पहिरे नंबर ते थोरो ही कयो माव त वॾे शान वारो तव्हां के रसूल ॾिनम बल्कि अञा भी मां अर्ज़ कयां त पहिरे नंबर ते तव्हां जे मथां अल्लाह एहसान हीअं कयो आहे जो तव्हां के ॾिठण को कोन कयई तव्हां के धणी साईं पंहिंजो महबूब अता फरमाया आहे। बे नंबर ते थोरो कई तो जो नबी तव्हां के ॾिनाई रसूल तव्हां के ॾिनाई सो वॾे शान वारो ॾिनाई। टे नंबर ते जेको थोरो कयई सो उहो रसूल तव्हां जी सूरत वठी करे दुनिया में आयो आहे। चौथे नंबर ते थोरो हीअ कयई जो उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबान मथां अल्लाह पंहिंजो कलाम तव्हां खे ॿुधायो आहे। पंजे नंबर ते रब तो फरमाए तो तव्हां ते थोरो कयो वायो ज़कीहिम। पंजे नंबर ते थोरो रब जो वायो ज़कीहिम ऐं मुंहिंजो सुहिणो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जे अंदर खे पाक करे रहियो आहे। इन्हनि जे अंदर खे पाक करे रहियो आहे तज़कियो ॾेई रहियो आहे दिल जी सफ़ाई करे रहियो आहे। कहिड़ी तरह को अब शुरू करे दिल जी
सफ़ाई नथो करे बल्कि पंहिंजी निगाह सां हिकिड़ी तो नज़र करे तो उन्हनि जा सीना साफ़ फरमाए ये दिलियूं इएं साफ़ कोन थियनि हा आओ साईं खज़रज ब कबीला मदीने पाक जा आओ साईं खज़रज ये ॿई पाण में विढ़ियल हा 100 साल खां वधीक इन्हनि जी दुश्मनी हले पई मौक़ो मिले पियो त हिक ॿिए जा मुड़ुस मारे पिया अचनि विढ़िया पिया हुआ हिक ॿिए जी ताड़ में रहंदा हा ॿई हिकिड़े शहर में रहंदा हा हिक ॿिए खे मारण ते तयार हूंदा हा मौक़ो मिले त मां क़त्ल कया हुजे मौक़ो मिले त मां इन खे क़त्ल कया क़ौमी झेड़ो हिक ॿिए जो हूंदो हो पर जॾहिं मदीने वारा घोट न मदीने में जलवा अफरोज़ थिया हीअं जो नज़र कयो त सभिनी खे पाण में भाउ बनाए काॾे विया बुग़्ज़ काॾे विया कीना काॾे विया हसद काॾे वियूं अदावतूं काॾे वियूं दुश्मनियूं अहिड़ियूं दिलियूं हुननि जूं हिक ॿिए लाइ पाक ऐं साफ़ करे छॾियो जेके मुहाजिर साहबी सॻोरा मके पाक मां हिजरत करे मदीनतुल मुनव्वरह पिया अचनि महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके ॾिठो तो हाणे हू ग़रीब ऐं मिस्कीन छो जो हुनजे माल मता मिल्कियत औलाद सभिनी ते मके जा कुरैश उहे कब्ज़ो करे विया ही अकेले सिर वठी मिठे महबूब जी मोहब्बत में आया है मदीने पाक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे माण्हुनि खे जेके मुस्लमान मोमिन सहाबी हुआ उन्हनि जो गुज़र सफ़र वापार ते ऐं ज़मीन ज़राअत ते हूंदो हुआ खुश जिंदगी पिया गुज़ारे वो पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिक मुहाजिर असहाबी के हिक मदीने पाक जे अंसार सहाबी जे हवाले कयो पाण फरमात ही तुंहिंजो भाउ ही तुंहिंजो भाउ ही तुंहिंजो भाउ ही तुंहिंजो भाउ हू तव्हांखे भाउ करे छॾियो आहे हिननि खे भाइरनि वारी ज़िंदगी वञी पाण में गुज़ारे सरकार जी आमद ये तो मत घणी महबूब जी आमद मदनी जी आमद जिन्हनि खे भाइरनि वारी ज़िंदगी गुज़ारण जो हुकुम कयो ऐं जॾहिं हू ज़िंदगी गुज़ारण कीअं पिया सीरत पाक में अचे थो वो अंसार यानी मदीने जा सहाबी मुहाजिर माना मके वारा सहाबी सॻोरा अंसार सॻोरा मुहाजिर पंहिंजे भाउ खे पंहिंजे घर वठी पिया अचनि घर खे 2 हिसा करे अबा ही अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो मुहाजिर सहाबी सॻोरो ज़मीन ते वञी घुमी फिरी लीको कढी अबा ही 2 हिसा चूंड तुंहिंजी आहे ही खड़ी हिसो या ही तूं ज़मीन में बि अथो अथ भाउ जो जॾहिं थिए पीउ जेकॾहिं ॿिनि पुटनि खे भाउ करे त ॿई बराबरी जा वारिस पीउ में थींदा आहिनि ही रसूलुल्लाह भाउ कयो आहे त तूं मुंहिंजो बराबरी जो वारिस आहीं ज़मीन जो अधु ॾेई छॾियो अबा ही मुंहिंजी ज़मीन ही मुंहिंजा दुकान अधु तुंहिंजा अधु मुंहिंजा बाक़ी रहिया ॾोकड़ पैसा अच त ॻणी अबा हू पैसा ॻणे चङी तरह ही अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो बाक़ी ढगा ढोर बकरियूं रिढियूं उठ अच इन जो बि हथ कनि था अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो मोहब्बत जो अंदाज़ ही हुओ अंसारी सहाबी ॾिठो त मुंहिंजो भाउ छड़ो आहे ऐं मूंखे 2 ज़ालूं आहिनि देर ई कान कई हिकिड़ी ज़ाल खे तलाक ॾेई इद्दत में विहारे वरी निकाह भाउ सां कराए ओ मुठो मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलनि खे पाक करे रहियो आहे पंहिंजे निगाहनि तवज्जुह सां दिलियूं साफ़ करे रहियो आहे अहिड़ियूं दिलियूं पाक करे रहियो आहे अहिड़ियूं दिलियूं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक करे रहियो आहे सहाबनि जे अंदरि भाईचारो अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान पियो शाहिदी ॾे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ
बैनहुम। अल्लाह ताला फरमाए पियो तो मोहम्मद करीम त अल्लाह जो रसूल आहे, उन्ही जो शान त अलग आहे, पर वल्लज़ीन माहू जेके मुझे सोने रसूल सां गॾु आयल उन्हनि जो त शान ॿुध। कुफार काफिरन जे मथां त सख्त आहिनि, पर रुहमाउ बैनहुम पंहिंजो पाण में तमामु घणी मोहब्बत करण वारा। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निगाहनि दिलनि खे पाक बनायो, दिलनि खे साफ़ बनायो। इन हवाले सां हिकिड़ी तव्हांखे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकायत भी ॿुधाया, मौजज़ो भी ॿुधाया, पर उन खां पहिरियां सभई मूंसां गॾिजी बि आवाज़ बुलंदी प्यारो दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो सल्लल्लाहु वॾा कंहिंजी ज़ुबान ख़ामोश न रहे, सुने नबी जे मिलाद में आया हो सल्लल्लाहु अलैहि या रसूल जान जा सरदार, यतीम जा यार, उम्मत जा आधार, गरीब जा गफ्फार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सफर में आइन सहाबी सगोरा गॾु आइन। सफर फरमाइंदे फरमाइंदे एड़ी बकेड़ी जाई ते वञी पहुता। सहाबी सगोरा आया जे शिकायत अर्ज कयऊं, इल्तिजा अर्ज कयऊं, अची करे सुवाल कयो तो सोना पानी खलिन मां खुटी वयो आ, ॿ पानी जे लाइ पाह थी रहिया आहिनि, असां पानी जे लाइ उन में असां पाह थी रहिया आहियूं, वुज़ू जे लाइ पानी कोन्हे, पीअण जे लाइ पानी न आहे, महिरबानी फरमायो अॼु पानी जो बंदोबस्त कयो वञे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी उम्मत पानी घुरियो हुओ त सैयदना मूसा अलैहिस्सलाम पत्थर खे लठ हणी करे 12 चश्मा पानी जा वहाए छॾिया हुआ। क़िबला हुदैबिया जे मौक़े ते अवां खां असां पानी जी तलब कयो हुईसीं त तव्हां पंहिंजी आङुरियूं प्याले में रखी करे 5 नदियूं पंहिंजे आङुरियुनि मथां जारी करे छॾियो हुयो। सोना हाणे बंदोबस्त कयो वञे, या पत्थर मां पानी कढो, या आङुरियुनि मां पानी कढो, या दुआ घुरो त अल्लाह ताला आसमान तां पानी नाज़िल करे, या ज़मीन मथां को चश्मो ज़ाहिर फरमाए। हाणे तव्हांजा ग़ुलाम पानी जे लाइ परेशान आहिनि, बहट पानी जे लाइ परेशान आहिनि, क़िबला पानी जे लाइ सुवाल खणी आया आहियो, महिरबानी फरमायो। रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न पत्थर खां पानी घुरदासीं, न आसमान खां न ज़मीन खां पानी घुरदासीं। सोना पानी कीअं ईंदो? पानी इरशाद फरमायो हाणे था तव्हांखे असां पानी पियारियो। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आवाज़ ॾिनो त मुंहिंजो भाउ हैदरे करार मुश्किल कुशा काथे आहे। हजरत हैदरे करार मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम दिल में फिल पाक में मौजूद हुआ। सामो जलवा फरोज थी वया, क़िबला मां हाज़िर आया हुक्म थिए। पाण इरशाद फरमायो हे सामो जेको जबल आ, इन जबल जे मथां जॾहिं चढ़ंदे, जॾहिं मथे चढ़ंदे तिनी जबल जे परियां तूं ॾिसंदे हिकिड़ो उठ जे मथां हिकिड़ो कारे रंग जो हबशिया उठ जे मथां सुवार आ, खलू पाणीअ जूं वॾियूं मशकूं भरियल अथसि। उन ओठीअ खे उन उठ समेत खलिन समेत पानी समेत वठी मुंहिंजी दरबार में पहुचा। हज़रत मौला कायनात मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम महबूब करीम जे इल्म गैब के मञण वारा आहिनि। तॾहिं त असां सुन्नी मञींदा आहियूं जो सुन्नी जो मुर्शिद मौला अली महबूब जो इल्म गैब थो मञे। ईअं कोन थियो त साईं तोखे त दीवार जे परियां बि ख़बर कान थी पवे ही हेॾो वॾो जबल इन पोयां जूं ॻाल्हियूं तो असांखे ॿुधाई, न बल्कि हैदरे करार जो अक़ीदो आहे त मुंहिंजे सुहिणे नबी जी नज़र दीवार जे आर बि पवंदी आहे त पार बि पवंदी आहे। जबल क्रॉस कंदी आहे, आसमान क्रॉस करे वेंदी आहे।
हजरत मौला कायनात मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जरी उठिया जबल ते मथी चढ़िया जी जो पोता त ॾिठो त वाकई भी कुत्ता हिकिड़ो उठ जे मथां कारे रंग जो हबशिया ॿ वॾियूं खलूं पाणीअ जूं भरियल ऐं उतां गुज़री वई। हज़रत मौला मुश्किल कुशा जल्दी हेठि लही विया वञी करे हुनखे हथ जो इशारो करे बिहारियो बीह वियो। पाण पुछनि था केरु आहीं किथां जो आहीं काथां निकितो आहीं काॾे थो वञी जी मां हिकिड़े सरदार जो गुलाम ऐं नौकर आहियां मूंखां कमु वठंदो आहे पाणीअ जो मां पाणी भरे ऐं हाणे सरदार ॾे थो वञां। फरमायो त पाणी घणो परे आहे जी कल्ह हिन टाइम ते पाणी भरे निकितो आहियां अॼु हिते पहुतो आहियां सुभाणे हिन टाइम ते पंहिंजे मालिकनि वटि पहुचंदुसि एतिरो पंध परे आहे हिन आस पास पाणी जो निशान ई कोन्हे। हज़रत मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम फरमायो तूं पंहिंजे सरदार ॾे पोइ वञ तोखे मुंहिंजो सरदार सॾे रहियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत मौला मुश्किल कुशा खे बि चवे साईं न मां तोखे सुञाणा न तुंहिंजे सरदार खे सुञाणा मां त पंहिंजे सरदार जो वफ़ादार गुलाम आहियां मां उन्ही जो हुकुम खां सवाइ काॾे कोन वेंदो आहियां मां ॿिए पासे न वेंदुसि बसि मुंहिंजी जेका गुलामी आहे मुंहिंजी ड्यूटी जेका पाणी जी भरियल रखियल आहे मां इहा ई ड्यूटी ॾींदो आहियां बसि त पाणी भरियो आहियां पंहिंजे सरदार जे दरवाज़े ते पाणी खणी वेंदुसि मां ॿिए पासे कोन वेठा आयो आहे। हज़रत मौला मुश्किल कुशा फरमायो तूं जे पंहिंजे सरदार जे हुकुम जी इनहिराफ़ी नथो करी त मां पंहिंजे सरदार जे हुकुम जी इनहिराफ़ी कीअं कंदुसि। मासी तुझे सरदार की कौन तो सुनाना पान फरमा तुझो जो सरदार आओ तो हुकूमत केतरी आहे किसी हुकूमत का वडी काट थस पंजे कोठ जो चंगो मुर्सा है कुछ एकड़ जमीन जा थस 200 उठ भी अथस 200 उठ के बकरियों वगैरह बा थस माल मता डोकड़ पैसो अथस को वडो बादशाह कोने पर आहे त मुझो सरदार। हज़रत मौला मुश्किल कुशा फरमाए तुझो जो सरदार आहे सो हिकिड़े ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे ऐं जेको मुंहिंजो सरदार आहे सो ज़मीन वारनि जो बि सरदार आहे त आसमान वारनि जो सिर्फ़ ज़मीन और आसमान न बल्कि हिन जहान जो भी सरदार आहे त हिन जहान जो भी सरदार आहे। सोने लाल लतीफ सरकार सही रहमतुल्लाह ताला अलैहि जन तर्जुमाने फरमाए भिट धड़ी बादशाह फरमायो त जोड़े जोड़ जहान जी जडही जोड़ाई खालिक खास खल्के मोहम्मद मुकाई कलमोत करीमते चिटोर कयाई अना मौला कब अंत महबूबी ये अरबी का लफ्ज़ है अना मौलाक यानी माँ तो जो मालिक आया व अंत महबूबी तू मेरा यार अल्लाह तबारक व तआला को फरमाया मुझा सोना मां तुझो मालिक आया तू मुझो महबूब है। लती सरकार से हुआ गाल जो फरमाए तो मुझा सोना जोड़े जोड़ जहान जी जदही जोड़ाई त खालिक खास खल्के मोहम्मद मुकाई कलमोत करीमते चिटोर कयाई अना मौला कब अंत महबूबी ये उताई वो दिखी दिनाई बैसराओ सैयद चहे
कई जहान अल्लाह ताला सोने महबूब जे हवाले करे छजा हिकड़ा पढ़ना त लिखी दिनाई लिखण भी शेया बल हजरत लती सरकार फरमा लिखी दिनाई यानी हवाले करे छजे तसर्रुफ भी दिनाई मालिकानो हक भी दिनाई सोना हिन जहान जो भी मालिक तू आ त हुन जहान जो भी मालिक वो तोखे कयो आहे खालिक माया मालिक तोखे बनायो थम मुझा दोस्तो हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम ने फरमायो मुझो सरदार बिनी जहानन जो सरदार हल मुझो सरदार तोखे सद करे रहियो वो अॻिते वधण लॻो हज़रत मौला मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम हुजे डाची जे उठ जे मुहार में खणी हथ विधो हथ विझी करे मथे जबल ते छिकण लॻायल वो रड़ियूं पियो करे फरियादूं पियो करे छॾ मूंखे छॾ लेकिन मुश्किल कुशा का भी उनकी गाल न पिया ॿुधल पाण अॻिते वधा लिख वधाईंदा पिया चल उठ हलंदो पियो अचे हिन रड़ियूं कयूं फरियादूं कयूं ओ माण्हू मुंहिंजी मदद कयो अले केरु मूंखे फुरे रहियो आहे मूंखे मारे रहियो आहे मूंखे अगवा करे रहियो आहे ओ माण्हू मुंहिंजी मदद कयो ही फरियादूं पियो रड़ियूं करे हैदरे करार मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम बहार के हथ में वठी करे पोइते लवणो हणी जवान जे तरफ ॾिसी करे इरशाद फरमायो ओ जवान फरियादूं न कर रड़ियूं न कर दाहन करण सां कुझु बि कोन वरंदई तोखे ख़बर हुजे त मुंहिंजो नालो अली हैदर करार आहे मां तुंहिंजे उठ जी मुहार में हथ विधो आहे कंहिंखे ताक़त न आहे जो मुंहिंजे हथ मंझां तुंहिंजी मुहार छॾाए सघे पर इज़राइल खे बि ताक़त न आहे जो मुंहिंजे हथ मंझां कंहिंजे मुहार छॾाए सघे मूंखे अल्लाह ताला उहा ताकत ॾिनी आहे सब्र करे हल मां तोखे ज़ाया कोन कंदुसि तोखे अगवा कोन कंदुसि तुंहिंजो ज़ियान कोन कंदुसि बल्कि अहिड़ी दरबार में थो वठी हलां जो सॼी ज़िंदगी थोरो ई कोन लाहे सघंदे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी शहंशाह विलायत मौलाए कायनात मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम उन्हें जवान के वठंदा आया हो त रड़ियूं कंदो पियो अचे फरियादो कंदो पियो अचे मुंहिंजी मदद कयो पर मुंहिंजा दोस्तो जीअं जो ठुकाए करे महफिल पाक जे अंदर पहुचायो वियो आहे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिले आडो जेॾी महिल उठ पहुतो आहे उन ओठी जॾहिं ॾिठो हबीबन करीमन जी सूरत पाक जे मथा नजर पई आहे वरी उनजे असहाबन सगोरन खे ॾिठो आहे ही त हैरान थी वियो अले मां ज़मीन ते आहियां अले मां आसमान ते आहियां अले मां माण्हू ॾिसी रहियो आहियां अले मां कुरूबीन ॾिसी रहियो आहियां अले त कहिड़ी मखलूक आहे जो अहिड़ा हसीन त मूं कॾहिं ज़िंदगी में ॾिठा ई कोन्हनि के एॾो हुस्नो जमाल आहे जाॾे थो नज़र कयां ओॾा मूंखे हुस्न नज़र अची रहियो आहे लतीफ़ सरकार से तर्जमानी फरमाई थी हो के चा आयो काफ़िलो मुंहिंजो साथ धणी सरवाण मत पार वठे वागू कयां पुआ हो त पलाण लती सरकार फरमाई था जिन उठनि ते मुंहिंजो महबूब सुवार आहे इन्हनि उठ जी वाग मां पंहिंजे वारनि सां ठाहे तयार कयां मां इन्हनि जा पलण पंहिंजे हथनि सां सिबी तयार कयां लती सरकार साहिब फरमाए थी हो के चा आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवाण पार वठे बागू कयां पुआ हो त पलाण पोइ चढ़ो पुढल पाण तहिड़ी सखा साथ जी जहिड़ा पाण बेमिसाल
बेमिसाल आए तेरा साहबी सगोरा भी महबूब जा बेमिसाल आए ओ जवान जो पहिरियों कया तू बाका करे पयो हाणे सुभाणे जी बंद थी वई अखियूं जो खुली वयो यकदम टपो ॾेई करे ज़मीन ते अची वयो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते वधी आया इरशाद फरमाइनि पिया तो जवान परेशान न थी फरियादूं न कर बाका न कर कूकू न कर रड़ियूं न कजाए असां तोखां पाणी वठंदासीं जे इजाज़त ॾींदे त असां तुंहिंजो पाणी खणंदासीं असां पंहिंजे दोस्तनि खे पाणी पियारींदासीं ॿाटनि खे पाणी पियारींदासीं उन खां बाद असां तोखे खाधो बि ॾींदासीं तुंहिंजो पाणी बि पूरो तोखे करे ॾींदासीं हो जवान पियो अर्ज़ु करे क़िबला जे न ॾिठो हो तॾहिं पियो मारड़ियूं कयां फरियादूं कयां बाका कयां हाणे जॾहिं मूं तव्हांखे ॾिठो आहे तव्हांजो मूं दीदार कयो आहे ओ मुंहिंजा सोना ही पाणी कहिड़ी ॻाल्हि आहे इहो हाल क़ुर्बान इहो माल क़ुर्बान सुभान अल्लाह मुंहिंजो घोरियो लुटाणो फिदा थिए फ़क़ीर जो शल रुसी मराणो मुअलसी माणो मुनासिब नाहे मेरा सुना पंहिंजे इश्क जे तलार तरार सां मारे चुकायो नींह जे नेज़नि साण मूंखे ॻारे चुकायो हाणे वरी ॿीहर वरी एॾा वॾा माणा त मोकल ॾे त पाणी खणूं सुना मां भी तव्हांजो त उठ भी तव्हांजो त पाणी भी तव्हांजो आहे सुना मां छा तव्हांजे आॾो मां पेश कयां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाए त साहिबो वञो भाऊ पंहिंजा खणी अचो पाणी वठो पंहिंजे हथनि मुबारकनि साण खली जो मुंहुं खोलियाओ पाण पलटियाओ असां सगोरनि पाणी भरण शुरू करे ॾिनो आहे पाणी पिया पियल वुज़ू पिया कल ॿाटनि खे पाणी पिया पियारनि पाण फरमाए त खलियूं बि भरियो 150 माण्हू 1000 माण्हुनि जो आहे खलियूं बि भरियूं वयो ठाओ सां पीतो बि वयो ॿाटनि खे बि पियारियो वयो आहे जॾहिं खली जो पाण बूथ बंदि कयो उन खलीअ मंझां हिकु फुड़ो बि पाणी जो खुटल कोन हुओ हिकु फुड़ो बि पाणी जो खुटल कोन हुओ हुज़ूर रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजा सहाबियो तव्हां हिन खां पाणी वरितो हाणे तव्हां हिन खे मानी खारायो सब साहबी सगोरा पंहिंजे तोशातारनि जे अंदरि ॻोल्हे ॻोल्हे ऐं नंढा नंढा भोर मानी जा कठनि पिया उहे सभु खणी हिकिड़ी जाइ ते गॾु कयो पाण फरमायो करे थेले में विझो सॼो थेलो मानियुनि सां भरिजी वियो फरमायो त हीअ बि इन जे हवाले कयो पोइ जवान खे फरमायो त ॾिस हाणे पाणी बि तुंहिंजो पूरो आहे मानी बि तोखे ॾिनीसीं हिते खाईंदे त बि सही आहे जे खणी वञी त बि तोखे इजाज़त आहे असांजो पंथ अॻिते आहे तोखे इजाज़त ॾियूं त तूं भली हाणे वापसि पंहिंजे सरदार वटि पहुच हिनजो कंद कहिड़ियुनि सोचनि में अची वियो आहे जॾहिं हिन ॾाढो पंहिंजो मथे खयो त हिनजे अखियुनि मथां पाणी हले पियो पर में छा मसलो आहे अर्ज़ कई क़िबला वापसि वरण जा रस्ता ई विसरी विया दिलि नथी चवे पेर नथा पोइते वरनि तव्हां जहिड़े सोणे खे छॾे मां पोइते वञा नथो थी सघे जाॾे तव्हां मूंखे बि पाण सां गॾु वठियो पाण फरमाए तूं हिकु सरदार जो गुलाम आहे
उन सां तुंहिंजो अहद ऐं वाइदो थियल आहे त मां पाणी भरे थो अचां तुंहिंजो सरदार तुंहिंजो इंतज़ार कंदो ही वाइदे ख़िलाफ़ी असां खां सुठी न लॻंदी आहे तूं वाइदे जी ख़िलाफ़ी करी ही मुंहिंजे कानून में ई कोन्हे को त केरु वाइदे जी ख़िलाफ़ी करे असां त वाइदो पके करण जे लाइ हिन दुनिया जे अंदरि आया आहियूं तोखे बि इहो ॾिस था ॾियो त वापसि वाइदे मोटी वञ ऐं पंहिंजे सरदार वटि वञ वाइदो पूरो कर अर्ज़ु पियो करे कि मनासी मां काॾे वञा कहिड़े कहिड़ो रस्तो मां वठी वञा मुंहिंजी दिलि खे तव्हां एतिरो त खाए छॾियो आहे तव्हां खां सवाइ मूंखे ॿी दिलि जे अंदरि शइ हाणे नथी मापे ओ मुंहिंजा सोना मूंखे छॾ छपरे भोताणे हिन हंध ओ मुंहिंजा सोना मूंखे हिन जाइ ते न छॾिजाए वापसि न कजाए मूंखे छॾ छपरे भोताणे हिन हंध आऊं तोसी पवंदसि पंध ॾींदसि बाह बभो रखे सोना उन वतन के मां छा कंदुसि उन शहर के मां छा कंदुसि जंहिंमें तव्हां न हुजो मूंखे पाण सां गॾु वठी हलो मिठा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया असां तोखे इजाज़त था ॾियूं वापसि चओ तूं पोइते वञ अर्ज़ु पियो करे कि बिलासी तव्हांजो हुकुम बि मुंहिंजे लाइ अखियुनि ते मां मञण जे लाइ तयारु आहियां पर हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे सोना मां चाॾे थो नज़र कयां त अव्हांजो हुस्न उन्हनि जे रूखनि जे अंदरि उन्हनि जे मुंहनि में नज़र अची रहियो आहे मां कारो आहियां कोझड़ो आहियां किनो आहियां कहिड़ो बि आहियां अव्हां जी दरबार में आयो आहियां ही कारियूं कोझियूं मुहल मोचारियूं खणी वेठियूं बाट ते खिखीअ जूं खारियूं इन्हल जूं आरियूं तो सैयद रीअ केर सहे सोना मां करड़ो आहियां कोझड़ो आहियां हिकिड़ी महिरबानी थिए जीअं इन्हनि खे तव्हां सुहिणो बनायो आहे मूंखे बि सुहिणो बनायो मूंखे बि हुस्नो जमाल ॾियो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे इहा ॻाल्हि त पोइ देर छाजी आहे वेझो थी त तुंहिंजे मथां बि हुस्न जी पालूट कयो उनखे वेझो कयो वियो आहे पंहिंजी चादर मुबारक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खोले पंहिंजे मथां भी रखी आहे उन जवान जे मथां भी ॾिनी आहे चादर मुबारक जे अंदरि थोरी देर वेहारियो थोरी देर खां बाद जीअं जो चादर हटायो पहिरियां वो कारो हो हबशी रंग जो हो दंद उन जा वॾा हुआ नक सॼे मुंहं ते खुजल हो अखियूं नीरियूं हुयूं वार खुंडीदार हुआ चप थुल्हा हुआ जीअं जो चादर पाक हटी आहे हाणे चोॾी जे चंड जहिड़ो सुहिणो नज़र अची रहियो आहे सुभान अल्लाह सुभान एॾो सुहिणो पियो नज़र अचे चोॾी जे चंड जहिड़ो हसीन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे ज़ाहिर में हुस्न ॾिनो हुनजे अंदर खे बि तवज्जो सां पाक कयो बसु कलमा पढ़ंदो रहियो महबूबन करीमन फरमायो हली वापसि वञ ॻोठ समेत तुंहिंजे पोयां हली मदीनो मदीनो करे मूंसां मदीने में अची मिलंदा दिल न घुरंदे वापसि वञण ते पर यार जो हुकुम आहे वाइदे जी पूराइप करणी आहे मुंहिंजा दोस्तो वापसि दरवेश पोइते मोटी रहियो आहे सहाबी थी वियो आहे हुस्नो जमाल खणी पोइते वञे पियो पर नज़रूं यार जे तरफ़ आयल जेसीं ते गुर्दो गुबार पियो नज़र अचे त ॾिसंदो रहियो आहे वरी मुलाक़ात थींदी हले का न थींदी अखियुनि मंझां हंजूं जारी लॻियूं पियूं आहिनि रोईंदो रोईंदो जनम ॿिए ॾींहं ते वतन पहुतो देर काफ़ी
थी चुकी हुई सागे टाइम ते न पहुंची सकियो उन्हीं जो सरदार पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे गॾु करे रस्ते ते ॿाहिरि बीही आयो ॻोल्हा कयो त मुंहिंजो नौकर काॾे वियो मुंहिंजो गुलाम काॾे वियो देर कई अले माण्हुनि फुरे छॾियो अले माण्हुनि मारे छॾियो थोरी देर खां बाद परे खां माण्हू नज़र आयो माण्हुनि चयो त साईं हिकिड़ो माण्हू उठिजे मथां अची रहियो आहे मुमकिन आहे त तव्हांजो गुलाम हुजे जॾहिं वेझो थियो माण्हू हैरान थी करे पिया चवनि त साईं उठ त तव्हांजो आहे खलियूं त तव्हांजो आहिनि पर मथां सुवार अञा ॿियो असांखे नज़र अची रहियो आहे ईअं कीअं थींदो ॻोठ वारनि चयोसीं थी सघे थो हिन तव्हांजे गुलाम खे क़त्ल कयो हुजे मारियो हुजे फुरियो हुजे पाणी फुरियो हुजे हाणे भॻो विधो हुजे हितां हुनखे ख़बर न हुजे त को इहो ई सरदार जो ॻोठ आहे मुमकिन आहे इहो थी सघे थो गुलाम त आहे ई कोन हीउ त ॿियो माण्हू सरदार हुकुम कयो त वारो कयो तलवारूं सिधियूं कयो तीर जो रुख ॾांहुं कयो ऐं घेरो करे वठो चौधारी फिरी आहे माण्हू घेरो करे तीर सिधा करे तलवारूं ॿियूं करे जवान रड़की त बाबा छा मसालो छो छाजो मसालो असांजो गुलाम काॾे हो अरे बाबा माई साॻो आई हा तूं किथां आहे उठ असांजो खली असांजी तूं ॿियो आहीं असांजो गुलाम हबशी हो रंग जो कारो हो बार खुंडीदार हुअस अखियूं नीरियूं लप चप वॾा थुल्हा नक सॼा मुंह ते फिरल ऐं तूं त चोॾी जे चंड जहिड़ो सुहिणो नज़र अची रहियो आहे जेतिरा मूंखे नथा सुञाणो मां उहो साॻो आहियां अरे फिलाणा तुंहिंजो नालो ही आहे तुंहिंजो नालो ही तुंहिंजो नालो अरे फिलाणे जो पुटु ही न फिलाणो तुंहिंजो पुटु अरे फिलाणे मालिक जा जन्म नाला की न ॻाल्हि त सची थो करे त सभिनी खे सुञाणे ॻाल्हि खे वठो त पुछो सही किथां सर्जरी कराए आयो आहे सरदार को चयो हली आहे मूंसां गॾु ही सर्जरी किथां कई ही दवा किथां कराई ही कहिड़ो नुस्ख़ो तो इस्तेमाल कयो एॾो तो हसीन और जमील बणिजी वियो आहे हो पियो चवे त हा क़िस्मत साथ ॾिनो मां अहिड़ी जाइ ते आयुसि अबा रख क़िस्मत साथ ॾिनो मां अहिड़ी जाइ ते आयुसि जो त हिकिड़ो हसीन और जमील हुओ उन वटि हिकिड़ी चादर हुई वो जंहिंजे मथां रखे पियो न उनखे हुस्न जमाल ॾेई ऐं मुंहिंजे नज़र में हिकु एॾी ताक़त हुई जंहिंजे तरफ़ करे पियो न उहो उनजो गुलाम ऐं नौकर बणिजी पियो ऐं मुंहिंजे निगाह में हिकु मिगनातीसी ताक़त एॾी वॾी हुई जंहिंजे दिलि जे मथां करे पियो न उन दिलि जी कट कूड़ किज़ब किन सभु निकिरी उनजी दिलि पाक ऐं साफ़ थी पई वञे मुंहिंजे हुस्न जमाल जो त ॻाल्हियूं ॿुधा हाणे सभु फिरी आहे पाण केॾो हसीन हो तोखे जो एॾो हसीन कयो अथसि पाण केॾो हसीन हो दरवेश चए पियो त मूंखां न पुछो त केॾो हसीन हो जमील हो एॾो त सुहिणो सूरत साहड़ जाम जी जे पसो सभेई तस्मो की न सुख सी वर पासो ॾे मूंखां अॻे खिड़ो सभई खड़ा खणी मां कली खणी आयो आहियां तव्हां खड़ा मथे ते खणी करे यार जी दरबार में पेश पइजी वञो मूं देर कई आहे तव्हां बिना देर जे हलिया वञो यार जो हुस्न जमाल मां कंहिंखे छा ॿुधायां अहिड़ो त हुस्न जमाल आहे एॾो त हुस्न जमाल आहे मां कहिड़ी ॻाल्हि उन यार जी ॿुधायां सभिनी खे इश्क महबूबन करीमन जो लॻी वियो पुछा पिया कनि तो सुहिणो काॾे वियो ॿुधायो वियो तुने मूंखे ॿुधायो त मुंहिंजो शहर मदीनतुल मुनव्वर आहे मदीनो मुंहिंजो शहर मां ओॾां वञी रहियो आहियां त
तदा उनके सरदार जो दो जवान खली ते छड़ पानी ते छड़ मुखे वठी हलत मदीनो काथे आमा पाण मदीने वारे खोट जो हली दीदार कया वो गुलाम आडो थी पयो ओठ वारन जो तो सरदार तू असा जो आकाई असा तुझे हुक्म सा हलण वारा आयो तू अकेलो थो वनी असा के छडियो भी थो वनी असा के भी पाण सा गड वठी हल त इन सुने साई जो अखिर सा वनी असा दीदार कयो मुजा दोस्तो रात ॾींहुं पंध कंदा रहिया मदीने पाक जे तरफ़ हलंदा रहिया जबल जो नंढोकदार पत्थर मुंहिंजे पेरनि जो खिची रहिया हुआ रात ॾींहुं सफ़र पिया कल पर उनजे ज़ुबाननि ते मदीनो ऐं मदीने वारो जारी लॻो पियो आहे लती सरकार साहिबो चवे त अल्लाह ईअं न हो जो आओ मरा बंद में पेरा बना लो तो मर पुजन मडी हड़ा पेरा यार जे दरवाजे ते वना पो भली मुंहिंजा ॾींहं पूरा थियन थी वञल पर पेरा मां सुहिणे महबूब जे दरवाजे ते वञा मुझी मिठी रे मदीने दे मुझी मिठी रे मदीने दे ओ बागवर दी अले मरीरी दस है बागवर दी अले मरीरी दस दिसांदर बार हबीबल जी पंहिंजे मोहिबल मुजीबल जी ॾिसां दरबार हबीबल जी पंहिंजे मोहिबल मुजीबल जी मगर मुंहिंजे नसीबल जी ओ मगर मुंहिंजे नसीबल जी ओ वागवर दी अले मरीरी दस मुंहिंजी मिठी मदीने दे अॼु सभई मूंसां गॾिजी पढ़ायो इंशाअल्लाह तबारक व तआला क़िबला से नसीर अहमद शाह जे सदके में इन्हनि जी माइयत ऐं गॾु सां अल्लाह ताला असांखे मदीने जो दीदार नसीब फरमाए मुंहिंजी मिठी मदीने दे चओ मुंहिंजी मिठी मदीने दे अल्लाह मरीरी दस है